सिंधी समाचार एपिसोड नंबर 13। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो। समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा। सचो शान ऐं मान वधी वेंदो। सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। पवनदीप राजन इंडियन आइडल 12। पवनदीप राजन खे सोनी टीवी जे 12 कलाक सिंगिंग रियलिटी शो लंबे फाइनल में इंडियन आइडल 12 जो विजेता ऐलान कयो वियो। हिन खे शानदार ट्रॉफी ऐं 25 लख कैश ऐं हिकु कार बि मिली। अरुणा कांजीलाल फर्स्ट रनर अप ऐं सेकंड रनर अप जो ऐलान कयो वियो। दिल से उड़ चला, उड़ के छोड़ा है जहान नीचे में तुम्हारे हवाले हवाले। अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, फिर धुआं धुआं तन हर बदली चली आती है छूने। पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये बिना हो। अफगानिस्तान प्रेसिडेंट अशरफ गनी देश छॾे तजिकिस्तान हली वियो, छो जो तालिबान इंसर्जेंट अफगानिस्तान जे काबुल राज्य में अंदर घुसी आया। घणो अॻु रिपोर्ट मिली त तालिबान लड़ाकू अफगानिस्तान जे राज काबुल में चङी तरफ़नि खां अची रहिया आहिनि। इन खां अॻु घणी वीडियो ते ॿुधायो त सिक्योरिटी वारा शहर खे चङी तरफ़नि खां घेरो करे वेठा आहिनि। अशरफ घनी ओमान ते पहुतो। अशरफ घनीअ खे तजिकिस्तान ते लहण न ॾिनो वियो, इन करे हू ओमान ते पहुतो। कुझु वक़्त खां पोइ हू USA ते जल्दी वेंदो। इन सां गॾु अकूड़ो अफगान NSA हमदुल्ला मोहिब हिन सां गॾु आहे। मुंबई वारनि लाइ गुड न्यूज़। वृन मुंबई म्यूनिसिपैलिटी कॉर्पोरेशन ॿुधायो आहे त मैदान, बगीचा, बीच ऐं समुंड जा किनारा सभिनी शहरवासियुनि लाइ सुबुह जो 6 बजे खां राति जो 10 बजे ताईं खुलियल रहंदा। प्रधानमंत्री मोदीअ टोक्यो खिलाड़ियुनि जो स्वागत कयो। हिन पूरी टीम खे पंहिंजे घर स्वागत कयो। भारत खे टोक्यो ओलंपिक ते 7 मेडल मिलिया आहिनि। इहो इतिहास में सभ खां सुठो मौक़ो आहे। भारत खे कॾहिं पहिरीं न मिलियो। सभिनी जी साराह कई ऐं सैल्यूट कयो। एक्स प्रधानमंत्री अटल वाजपेयी खे श्रद्धांजलि ॾिनी। अटल बिहारी वाजपेयी इहो टियों PM आहे। इहो स्थान दिल्लीअ में सदैव अटल समाधि हो। अटल बिहारी देश जे नागरिकनि जे दिल में हमेशह वसंदो आहे। बुधरवार 18 अगस्त 2021 ते केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी उल्हासनगर में जन आशीर्वाद यात्रा। वैक्सीनेशन प्रोग्राम पंहिंजी रक्षा कयो। उल्हासनगर MLA ऑफिस सचदेव कॉम्प्लेक्स उल्हासनगर 1 में यानी छंछर, आर्तवार, सूमर ते सुबुह जो 8 खां वठी शाम जो 4 बजे ताईं MLA कुमार ऐलानी ऐं अनूप चैरिटेबल ट्रस्ट जे पारां आयोजित कयो वियो आहे, जिते तव्हां COVID-19 जे बचाव करे सघो था। अघ बिल्कुलु वाजिब आहिनि, यानी वैक्सीनेशन जी क़ीमत आहे सिर्फ़ 780 रुपया। समाचार पूरो थियो। महिरबानी।
सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में